अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो अॼु जी वीडियो में तव्हांखे लाइट मोशन स्टूडियो में टेक्स्ट जे बारे में ऐं उन में असां हिन तरह जी टेक्स्ट ठाहींदासीं जेका तव्हां स्क्रीन ते हिन वक़्तु ॾिसी रहिया आहियो। उन खां अलावा टेक्स्ट जा काफ़ी सारा फीचर जेके तव्हां यकीनन घटि ॼाणंदा हूंदा। उमेद आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। अचो त शुरूआति कयूं। दोस्तों, सब खां पहिरीं असांखे फ़ॉन्ट डाउनलोड करणा आहिनि। सिंधी फ़ॉन्ट डाउनलोड करण जे लाइ तव्हां ॿिनि वेबसाइटुनि तां सिंधी फ़ॉन्ट डाउनलोड करे सघो था। ठीकु आहे, जिन में हिकिड़ी त आहे जेका सिंधी मशहूरु सिंधी फ़ॉन्टनि जी वेबसाइट जंहिंजो नालो आहे सिंध सलामत फ़ॉन्ट सर्वर। हितां तव्हां सवनि जी तइदाद में फ्री सिंधी फ़ॉन्ट डाउनलोड करे सघो था। ठीकु आहे, उन खां अलावा हिकु ॿी वेबसाइट बि आहे जंहिंजो नालो आहे, उहा हिन खां अॻु जी आहे, जंहिंजो नालो आहे burgadi.com। ऐं हिते अची करे तव्हां फ़ॉन्ट जो हिकिड़ो बंडल डाउनलोड करे सघो था। हुते तव्हां चूंडे जेके तव्हांखे वणनि था उहो डाउनलोड करे सघो था। हिते असां हिकु मुकमल बंडल डाउनलोड कंदासीं। उनजे लाइ हिते अची करे तव्हां फ़ॉन्ट ॾिसो त क्लिक कंदो ऐं कुझु ई देरि में हेॾी स्क्रीन तव्हांजे साम्हूं ईंदी। हिते तव्हां काफ़ी सारा फ़ॉन्ट जेके आहिनि डाउनलोड करे सघो था। पर हिते तव्हांखे हेठि अचिणो आहे। हिते तव्हांखे ऑप्शन मिले पियो मथे सभिनी फ़ॉन्टनि जो हिकु ई ज़िप फाइल डाउनलोड करियो। इन ते क्लिक करे तव्हां इहो हिकिड़ो फाइल जेको आउं ऑलरेडी डाउनलोड करे चुको आहियां। ठीकु आहे, त मूं वटि पियल आहे ऐं उहो ज़िप फाइल हाणे असां ईंदासीं लाइट मोशन स्टूडियो खे ओपन कंदासीं ऐं हिते असां नओं प्रोजेक्ट स्टार्ट कंदासीं नई एडिटिंग जे लाइ। सो प्लस जे बटन ते क्लिक कयो ऐं हिते पहिरीं फस्ट ऑफ ऑल रेशियो चूंडियो। ट्रांसपेरेंट ते रखियो आहे, फ़िलहालु हिनखे आउं ब्लैक ते रखां थो। बाद में हिनखे आउं ट्रांसपेरेंट ते रखी छॾींदुसि ऐं 1:1 जो रेशियो चूंडियो आहे। कोई एलिमेंट कोन थो खणा। क्रिएट प्रोजेक्ट ते क्लिक करे तव्हां हिते प्रोजेक्ट ठाहे वठो। ठीकु आहे, उन खां पोइ जस्ट तव्हां हिते क्लिक करे टेक्स्ट ते क्लिक करियो। टेक्स्ट ते क्लिक करियो ऐं टेक्स्ट जो सभ खां पहिरीं कलर चेंज करे अछो रखो ऐं हिन जी साइज़ थोरी वधीक रखो। हीअ मूं लिखियो आहे सिर्फ़ु सलाम। ऐं हाणे हीअ ॾिसो, टेक्स्ट ते लिखण खां पोइ तव्हांखे पहिरीं ॿुधाए चुको आहियां त हिन जा जेकॾहिं तव्हांखे फ़ॉन्ट वग़ैरह सभु कुझु एडिट करिणो आहे त तव्हां हिते एडिट टेक्स्ट ते क्लिक कंदो ऐं उन खां पोइ तव्हांखे हिते अची करे पाण हिन जो फ़ॉन्ट चेंज करिणो आहे। हिते 2 सिंधी फ़ॉन्ट आउं एड करे चुको आहियां, हिकु हीअ आहे, हिकु हीअ आहे, पर ॿई कम जा न आहिनि। उन करे आउं हिते व्यू ऑल फ़ॉन्ट ते क्लिक कंदुसि ऐं तव्हांखे ॿुधाए छॾियां तव्हां कीअं हिन में फ़ॉन्ट सिंधी फ़ॉन्ट एड करे सघो था। उन लाइ तव्हां टिनि लकीरनि ते क्लिक कंदो ऐं उन खां पोइ हेठि तव्हांखे ऑप्शन मिले पियो इम्पोर्ट फ़ॉन्ट। हिते क्लिक करे तव्हांजी फ़ोन में जेके फ़ॉन्ट पियल हूंदा सभु तव्हां वटि ज़ाहिर थी वेंदा ऐं सभिनी खे तव्हां मार्क करे वठो हिकु हिकु करे। ठीकु आहे, सभिनी खे मार्क करियो जेके बि तव्हां चाहियो था त तव्हां वटि एड थियनि। ओके, मूं वटि एड थी चुका आहिनि। हाणे मुंहिंजे ख़्याल में शबीर कुंभार वारो फ़ॉन्ट केॾां वियो जेको मूंखे एड करिणो हो। ओके दोस्तों, त हीअ फ़ॉन्ट आउं लॻाए चुको आहियां जेको हिते अची चुको आहे। ओके, हाणे तव्हां हिन टेक्स्ट जा 4 डुप्लीकेट ठाहे वठो। हिते क्लिक करे प्लस जे बटन ते क्लिक करियो, सिलेक्ट ऑल लेयर, डुप्लीकेट लेयर ऐं ॿीहर तव्हां हिकिड़े लेयर ते क्लिक कयो। ठीकु आहे, ऐं ॿीहर इन ॿिनी जो हिकु डुप्लीकेट ठाहे छॾियो। हाणे थी विया असां 4 लेयर टोटल। पहिरीं लेयर ते क्लिक कयो ऐं इफेक्ट ते क्लिक कयो, एड इफेक्ट ते क्लिक कयो। हिते अचो तव्हां ब्लर ते। ठीकु आहे, हिते तव्हांखे मिलंदो डायरेक्शन ब्लर जे नाले सां। ही पहिरीं ते एड कयो। ठीकु आहे, हिनखे जेतिरो तव्हां चाहियो हेठि तव्हां हुनजो एंगल चेंज करे सघो था। ठीकु, जेतिरो तव्हां सम्झी सघो था हिते सही आहे ओतिरो तव्हां हुनखे वधायो ऐं हेठि हुनजो एंगल चेंज कयो। उन खां पोइ तव्हां हेठीअ खां मथे
मतलब हेठा खां जेकॾहिं ॻणियो त 2 नंबर ते, मथां खां ॻणियो त 3 नंबर ते वारो जेको लेयर आहे, ऐं मिसाल तौरु ही लेयर, ठीकु आहे, इन ते क्लिक करे इन ते अचो, एड इफेक्ट ते अचो ऐं साॻियो इफेक्ट तव्हां लॻाए वठो। ठीकु, एंगल बंदि। ओके, एतिरो करिणो आहे। ऐं हाणे तव्हां ॾिसी सघो था इन तरह जो हिकु ठही चुको आहे, पर हिन में बराबरि न आहिनि। हिनखे असां बराबरि कंदासीं टाइम लाइन जे हिसाब सां। मथे ते क्लिक कयो, इफेक्ट ते अचो, इन इफेक्ट ते अचो ऐं इन जो डुप्लीकेट हिकिड़ो ठाहियो। अञा बि वधीक नज़र चिठो ईंदो, अञा बि इन जो हिकिड़ो डुप्लीकेट ठाहिजे त बहितर रहंदो। 3 डुप्लीकेट हुन जा ठाहे छॾिया आहिनि हिकु बंदि करण सां। बहरहाल ई सही थी वियो। हाणे छा करिणो आहे, जो हिननि सभिनी खे हिकिड़ो ग्रुप हिननि जो ठाहियो, जहिड़े हिसाब सां इहे सभु हिकिड़े ग्रुप में मार्ज थी सघनि। ते क्लिक कयो, सिलेक्ट ऑल लेयर ते क्लिक कयो, सभु जा सभु सिलेक्ट थी वेंदा। हुन खां पोइ ओके दोस्तों, त हिननि जो ग्रुप हिकिड़ो ठही वियो। हाणे ईअं सम्झो त हिकिड़ी स्लाइड ठही वई। अहिड़े हिसाब सां हाणे इन्हनि जी हिकिड़ी कापी ठाहियो या हिन जो हिकिड़ो डुप्लीकेट ठाहियो। हिते अची करे इन जो हिकु डुप्लीकेट ठाहियो ऐं हिन डुप्लीकेट खे अॻिते खणी अचो, सही, हिते ऐं हिते हिन ते डबल क्लिक कयो त ही तव्हां ग्रुप खुली वेंदो। ऐं हाणे हिते क्लिक करे टेक्स्ट ते क्लिक कयो ऐं टेक्स्ट चेंज करे हिते लिखो दोस्तो। हाणे ही हिकु ॿियो ग्रुप ठही वियो जंहिंजो नालो अची वियो दोस्तो जे नाले सां। हाणे तव्हांखे वापसि उते टाइम लाइन में वञिणो आहे त हिते क्लिक कयो, हे अची वियो अस्सलाम वालेकुम दोस्तो। हिते जेकॾहिं तव्हां इमोजी वग़ैरह लॻाइणु चाहियो था त हिन ग्रुप ते डबल क्लिक कयो, ठीकु आहे, हिते क्लिक कयो ऐं हिते तव्हांखे अस्सलाम वालेकुम सां गॾु हिकु इमोजी लॻाइणु चाहियो त हिते क्लिक करे टेक्स्ट ते क्लिक कयो। टेक्स्ट ते क्लिक करण खां पोइ इमोजी ते क्लिक कयो ऐं हितां खां हीअ इमोजी खणो, हिते अचो कलर ते, कलर ते क्लिक, हिकु मिंट, कलर ते क्लिक कयो ऐं हिन जो बिल्कुलु ट्रांसपेरेंट करे छॾियो ऐं कुझु वॾी थी वेंदी। ऐं साइज़ जेकी आहे थोरी वॾी रखी, एतिरी रखी, ओके, हिनखे तव्हां हिते रखी छॾियो, ठीकु आहे, ओके। हाणे हिन में तव्हांखे ट्रांज़िशन इफेक्ट लॻाइणो आहे जेको शुरू में अचे आख़िर में कीअं अचे। सो तव्हां ग्रुप ते क्लिक कयो, एड इफेक्ट ते क्लिक कयो त तव्हां को खणी सघो था। बहरहाल हिनखे छॾियो, ग्रुप ते क्लिक कयो, हुन खां पोइ मूव एंड ट्रांसफॉर्म ते क्लिक कयो, हिते हिकिड़ो एनिमेशन लॻायो, सेंटर ते हिकिड़ो एनिमेशन लॻायो ऐं एंड में हिकिड़ो एनिमेशन लॻायो। पंहिंजे गाने जे हिसाब सां लॻाइजो, लाज़मी न आहे, हुनखे छिके वॾो या नंढो करे सघो था तव्हां, सही। ऐं हाणे हिते जेको सो हुनखे साइज़ नंढी रखो ऐं हुन खां पोइ तव्हां हिते हिन जी साइज़ हेतिरी रखो। अहिड़ी तरह तव्हां हिनखे बि
बाद में ई ठाहियो, हिनखे एनिमेशन ॾियण खां अॻु न ठाहियो, हिनखे डिलीट कंदासीं। ऐं हाणे हीअ एनिमेटेड आहे त इनखे ई असां बाक़ी आख़िरी जेको इफेक्ट आहे उहो बि इन ते लॻाए था वठूं। उनखां पोइ इनखे डुप्लीकेट ठाहे ग्रुप खे, ऐं इन में सिर्फ़ु टेक्स्ट चेंज कंदा वेंदासीं, बाक़ी सभु कुझु सेट हूंदो। सो हाणे असां हिते ईंदासीं ऐं हिन में हिकु ॿियो इफेक्ट ऐड कंदासीं। एड इफेक्ट ते क्लिक करे असांखे अचिणो आहे मूव एंड ट्रांसफॉर्म ते, ऐं हितां असांखे खणणो आहे पुलिस्ट वारो, जंहिंखे पाण बिल्कुलु 0 ते रखंदासीं ऐं फ्रीक्वेंसी थोरी हेतिरी ओके 5% ऐं 150 न, थोरो घटि, जेतिरो तव्हां सम्झी सघो। ठीकु आहे, पर इहे अञा थोरो ज़्यादा आहे, हिनखे थोरो घटाए छॾींदासीं जो अस्सलाम वालेकुम। ठीकु आहे, हाणे इहो हिकु मुकमल अहिड़ी टेक्स्ट ठही हुई। सही, हाणे हिकिड़ो ठही वियो। हाणे इन ग्रुप खे असां कॉपी कंदा वेंदासीं। हिते ध्यानु ॾिजो, सिर्फ़ु ग्रुप खे असां डुप्लीकेट ठाहींदा वेंदासीं। इन ग्रुप जो डुप्लीकेट ठाहींदासीं ऐं इनखे अॻिते वधाए दंग ते रखी करे इन जी टेक्स्ट चेंज ते असां क्लिक करे बैकग्राउंड ते क्लिक करे कुझु बि खणी अचूं, जेकॾहिं गैलरीअ मां खणी सघूं था। मिसाल तौरु हीअ तस्वीर आहे जेका आउं खणी आयुसि। इन तस्वीर खे आउं हेठि रखां थो, त हाणे तव्हां ॾिसी सघो था त हीअ तस्वीर हुनजे हेठां अची वई, पर हिन तस्वीर खे थोरो आउं ब्लर करे छॾींदुसि जीअं टेक्स्ट सही नज़र अचे। सो ब्लर मुंहिंजे ख़्याल में इहो सही रहंदो। सभु कुझु ॾेखारे पियो, हेतिरो ब्लर करियोसि, सही रहंदो। अस्सलाम वालेकुम। ऐं ॿई अस्सलाम वालेकुम पिया अचनि, पर हुन अस्सलाम वालेकुम जो असां नालो चेंज करे वठंदासीं बाद में। हिते डबल क्लिक करे ऐं हाणे वारो अचे थो GIF जो। जेकॾहिं हुन में तव्हां GIF ऐड करणु चाहियो था त GIF कीअं था ऐड करे सघो वग़ैरह वग़ैरह। सो GIF जे बारे में तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। अॻिते हली असां म्यूज़िक ते बि हिकु वीडियो ठाहींदासीं, म्यूज़िक हुन में कीअं था ऐड करे सघूं वग़ैरह वग़ैरह। सो अॻिते असां इन खां वधीक इंट्रस्टिंग वीडियोस ठाहींदा वेंदासीं। त बसि इहो ई चवंदुसि, सब्सक्राइब करे रखो जीअं ईंदड़ हर नई वीडियो तव्हां ॾिसी सघो। अल्लाह हाफ़िज़।